अदा अदा मां जीजल मां जी थन जो कसम खणी तो चवां त मुंहिंजा भाउ असां गूंगे जो खून नाहे कयो। इहो असांजे मथां बोतान आहे। ठीक है, मां तव्हांजे कसमन ते यकीन भी कया, पर शेरल ॾाढे जुड़ियल आहे। ॿियनि ॻोठ वारनि खे कीअं यकीन ॾियाराइजे? अदा मुंहिंजा भाउ जेकॾहिं ॿियनि खे यकीन अचे थो असांजी ॻाल्हियुनि में या न, उन्हनि जी मुंहिंजा भाउ मूंखे का बि परवाह न आहे। पर सिर्फ़ जेकॾहिं मूंखे परवाह न त तो भाउ जी आहे। सिर्फ़ मुंहिंजा भाउ तूं यकीन कर, इहो असांजे लाइ काफ़ी आहे। हाँ दादो दा, तव्हां असां ते यकीन कयो। तव्हां जो यकीन असां खे कॾहिं न माराईंदो। हिन वक्त सॼो ॻोठ तव्हांजे मथां भरियल आहे। हिन वक्त जेकॾहिं तव्हां ॿई ॻोठ हलंदव न, थी सघे थो को वॾो हाञो थिए। तंहिं करे तव्हां ॿई कुझु वक़्त लाइ टरी वञो था, जेतिरे ताईं मां मामले खे ठारियां। पर अदा जेकॾहिं शेरल तव्हांखे का तकलीफ़ पहुचाए त? ढोलण भाउ, शेरल त दोस्ती ख़तम करे चुको आहे ऐं ॿियो त दुश्मनी जो ऐलान करे चुको आहे। छा? पर हू तकड़ करे मूंसां न विढ़ंदो। जेकॾहिं विढ़ियो न त तव्हां ॿिन्ही सां विढ़ंदो। त पोइ दादो दा, तूं पंहिंजे तरीक़े सां वञी भाऊ परेल सां मिल ऐं हुन खां हक़ीक़त पुछ त आख़िर सच छा आहे। हिते ईअं त न आहे भाऊ परेल विकामजी चुको हुजे दादन वारनि वटि ऐं दादन वारनि गूंगे खे मारे असांजे खिलाफ़ शायदि बणायो हुजे। हा दादो दा, तव्हां पंहिंजे तरीक़े सां भाऊ परेल खे किथे घुराए उन ते ज़ोर रखो ऐं उन खां मालूम कयो। न त तव्हां असां ते छॾे ॾियो त असां पाण भाऊ परेल खां मालूम कयूं। छो त मेहराब मंछर जो मेरो पाणी ज़रूर आहे, पर पंहिंजे दुश्मन खे बोड़े बोड़े मारींदो आहे।